कमु निकितो ऐं कागर फाटो या कमु निकितो ऐं ड्रखण विसरियो। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। कमु निकितो ऐं ड्रखण विसरियो या कमु निकितो ऐं कागर फाटो। इन जो मतिलबु आहे कि इंसान मतिलब ताईं सुठो संबंध रखे थो ऐं मतिलबु निकिरण खां पोइ उहो संबंध छॾे थो छॾे। त कमु निकितो ऐं कागर फाटो। जीअं पाण कंहिं कागर खे इस्तेमालु कंदा आहियूं, उन ते लिखंदा आहियूं, त उन कागर खे संभाले रखंदा आहियूं, फाइल में रखंदा आहियूं। लेकिन उन कागर जो कमु थियण खां पोइ उन खे फाड़े फिटी कंदा आहियूं या रदीअ में विकिणे छॾींदा आहियूं, उन खे संभाले न रखंदा आहियूं। तीअं ई इंसान जो सुभाउ अहिड़ो आहे कि जेसि ताईं कंहिं इंसान में कमु पवे त उहो संबंध खे, उन रिश्ते खे संभाले रखंदो आहे, उन खे इज़त ॾींदो आहे, उन खे अलॻि अलॻि तरीक़े सां इज़त ॾींदो आहे। चाहे उहो सुठे नमूने सां ॻाल्हाए ॿोलाए करे, निवड़त सां पेश अचे, का गिफ्ट ॾेई करे संबंध सुठी तरह सां रखे, कीअं करे हू चवंदो आहे ख़ुशि रहे ऐं मुंहिंजो कमु निकिरे। लेकिन जीअं ई उहो कमु निकिरी वेंदो आहे त उन जे व्यवहार में तमामु तब्दीली अची वेंदी आहे। हू राम राम करण बि छॾे ॾींदो आहे। हू साम्हूं अची वञे त ॾिठो न ॾिठो कंदो आहे या केॾी महिल का ॻाल्हि चई बि ॾींदो आहे। त छा चइबो? कमु निकितो ऐं कागर फाटो। यानी कि जेसि ताईं मतिलबु हो तेसि ताईं संबंध रखियो, लेकिन कमु निकिरण खां पोइ, पंहिंजे मतिलबु पूरे थियण खां पोइ उहो संबंध छुटो। मां सम्झां थी इहो पहाको तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। अहिड़ो घोरियो सोन जेको कन छिने। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। अहिड़ो घोरियो सोन जेको कन छिने। इन जो मतिलबु आहे कि उहा महांगी शइ जेका तव्हां पायो था, अगरि उन सां तव्हांखे को नुक़सानु थो थिए त उन शइ खे छॾे छॾणु खपिजे। उन शइ खे वापराइण ई छॾे छॾणु खपिजे, भले उहा केतिरी ई महांगी छो न हुजे। अहिड़ो घोरियो सोन, पाण जेका सोन था पायूं, घोरियो यानी छॾे छॾियो। सोन पाइण सां सोन पाइण बि छॾे छॾियो अगरि उन सां कन तव्हांजा चीरजी था वञनि। त कन चीरजी वञणु छा आहे? हिकिड़ो परमानेंट डैमेज आहे। ऐं सोन छा आहे? महांगी शइ, सुठी शइ आहे, लेकिन उहा बि छॾे छॾियो अगरि तव्हांखे को नुक़सानु थो थिए त। अहिड़ो घोरियो सोन जेको कन छिने। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं अॼुकल्ह पाण मोबाइल फ़ोन ते व्हाट्सएप या सोशल मीडिया वधीक था यूज़ कयूं या टीवी वधीक था ॾिसूं। उन सां छा थो थिए? पंहिंजो ध्यानु घर जे कमनि मां या ॿारनि मां निकिरी थो वञे, या ॿार ई वधीक सोशल मीडिया ते वेही था रहनि। त उन सां उहे पढ़ाईअ जी तरफ़ ध्यानु नथा पिया ॾेई सघनि, या टीवीअ में वधीक ध्यानु आहे ऐं पढ़ाईअ जी तरफ़ घटि ध्यानु थो वञे। त छा चइबो? अहिड़ो घोरियो सोन जेको कन छिने। इन टीवी ऐं मोबाइल खे ई थोरो घटि यूज़ कजे ताकी नुक़सानु न थिए। भले केतिरा बि महांगा हुजनि, सुठा हुजनि, इन में भले शिक्षाऊं बि मिलनि थियूं, पर तॾहिं बि पंहिंजो ज़रूरी कमु न छूटिजणु खपिजे, नुक़सानु न थियणु खपिजे। त अहिड़ो घोरियो सोन जेको कन छिने। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। कमु थोरो ऐं ठिठड़ घणी। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। कमु थोरो ऐं ठिठड़ घणी। इन जो मतिलबु आहे कि केरु इंसान कमु त थोरो करे, लेकिन उन जे बारे में सभिनी खे चई करे वधीक ॿुधाए। त चइबो कमु थोरो
ऐं ठिठड़ घणी। इन जो मिसाल ॾेई था सघूं कि का सम्झो घर गृहस्थीअ में का माई आहे ऐं उहो कमु थोरो ई थी करे, लेकिन सभिनी खे वरी चई करे वधीक ॿुधाए, चाहे उहो फ़ोन ते ॿुधाए, चाहे पाड़े में ॿुधाए, चाहे घर में ॿुधाए, त चइबो कमु थोरो ऐं ठिठड़ घणी। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो, तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। उॾेरा वसाए मींहुं त कायर छुटनि कम सां। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। उॾेरा वसाए मींहुं त कायर छुटनि कम सां। इन में हिकु माण्हू आहे, उहो उॾेरा मतिलबु पंहिंजो उॾेरो लाल, झूलेलाल पंहिंजो भॻवानु, उनखे चए थो कि हे भॻवानु, हे उॾेरा लाल, कुझु अहिड़ो कर, कुझु ईअं मींहुं वरसाए, कुझु अहिड़ो कर कि कायर यानी जेके कामचोर माण्हू आहिनि, टोटरी आहिनि, टोटियाणा आहिनि, उहे कम सां छुटी पवनि। त हे उॾेरा लाल, कुझु अहिड़ो कर कि टोटियाणा माण्हू पंहिंजे कम सां छुटी पवनि। उॾेरा वसाए मींहुं त कायर छुटनि कम सां। त हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि जीअं लॉकडाउन जे दौरान ॿार हर वेठा पिया भॻवान खे प्रार्थना कंदा हुआ कि अञा लॉकडाउन वधी वञे त अञा ॿिए स्कूल जी छुटी मिली वञे। उॾेरा वसाए मींहुं त कायर छुटनि कम सां। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो, तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका ज़रूरु वापराइनि। जय श्री झूलेलाल।